अवांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ है। टंडो मीर अली में औरत पारां तलाक वठण तां मुड़स हथां बेदर्दी सां क़त्ल कई वई आहे। अहम ख़बर है, अफ़सोसनाक ख़बर है, अवां ताईं पहुंचाईंदा हलूं। जवाबदार मुड़स तालिब हुसैन साथियुनि सां गॾिजी घर में घिड़ी ज़ाल सूरत ज़ादी खे क़त्ल कयो आहे। धीअ मुड़स खां तलाक वठण पे चाही मुड़स घर में घिड़ी क़त्ल कयो आहे। चवण आहे मक़तूला जी अमड़ जो। अवांखे अपडेट कंदा हलूं। टंडो मीर अली मां औरत पारां तलाक वठण तां मुड़स हथां बेदर्दी सां क़त्ल कई वई आहे। इन हवाले सां राब्तो कयो आहे टंडो मीर अली में नईम शहर सां। जी नईम, आगाह कजो। टंडो मीर थाने भरिसां पीरोज थाने जी हद ॻोठ आहे। सफ़दर डोमकीअ में मुड़स तालिब हुसैन पारां 35 साला सूरत ज़ादी जखराणीअ खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो आहे। जंहिंजी वालदा लालज़ादीअ जो चवणु आहे त संदसि मुड़स धीअ जी शादी जिकमाबाद थियल आहे। जंहिंजे ज़ालिम मुड़स पंहिंजे भाइरनि ऐं सोटनि सां गॾिजी असांजे घर में लोड़ लताड़े आया ऐं गोलियूं हणी वापसि हली विया आहिनि। जॾहिं त मक़तूला पंहिंजे मुड़स खां नाराज़ हुई, जेका तलाक वठण पे चाही। ॿिए तरफ़ लाश ठरी वियो आहे। अस्पताल पुॼायो, जेको पोस्टमार्टम वारसनि हवाले कयो वेंदो, जॾहिं त वाक़िए जो केस अञा ताईं दाख़िल न थी सघियो। जी, महिरबानी अवां जी आगाह करण लाइ।